अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे असीं लोचूं लोह में। जेल डायरी, लेखक रशीद भट्टी। छापो पहिरियों, छापे जो साल 2014 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त 11 जुमो 13 अगस्त 1971 ईस्वी। अॼु बि दिलि ॾाढी उदास हुई ऐं मन मुंझियल हुयो। अॼु बि मुलाक़ात ते कोई न आयो, न ई सामान आयो। ख़ुदा घर ख़ैर कयो हुजे। राणी ऐं सकीना जी तबियत बाबति सौदा थी पियो अथमि। अॼु घर जी ख़ैरियत पुछण लाइ चिठी लिखी थो रखां। सुभाणे कंहिं बिले रवानी कंदुमि। 11 बजे ताईं पढ़ियमि, पोइ वञी लाइब्रेरी मां किताब वठी आयुसि। हितां जी लाइब्रेरी बि गोरख धंधो आहे। गॾ घोड़ा गॾु ॿधा पिया आहिनि। अधु मुनो कलाक खनि किताब कढण में लॻी वेंदो आहे। किताब अस्पताल में रखी ॿी क्लास हलियो वियुमि। अयाज़ बि अॼु ॾाढो उदास हुयो। हिक ॿिए जी मूंझ ऐं बोरियत वधीक बोर करे छॾियो। जेलर सोलंगी आयो ऐं अची शहर ॿुधाइणु शुरू कयाईं। वॾेरी खे स्टाइल में चीच में सिगरेट फासाए कश हणंदो आहे ऐं पाण खे न रुॻो शाइर पर फ़िलसूफ़ बि सम्झंदो आहे। हूअं त माण्हू ॾाढो वणंदड़ ऐं विंदराईंदड़ आहे। अॼु हिकु शहर ॾाढे ध्यान सां ॿुधण लाइ चई ॿुधायई। शहर जो मतिलबु हुयो, मुंहिंजी दिलि एतिरी ॿरी सड़ी आहे जो मुंहिंजे मरण बाद क़बर ते तनूर हयो वञे। मां अॻ ई बोर हुयुसि, सो चयोमांसि, भारत करे वञ त तुंहिंजी क़बर ॿी क्लास में ठाहिनि, जो उते तनूर न आहे ऐं कोयलनि हमराहनि खे खुटाए विधो आहे। न सम्झाई। अयाज़ ऐं अहमद अली शाह खिलिया। हिन वधीक शहर ॿुधाइणु शुरू कया। अहमद अली शाह बोर थी रिकॉर्ड कढी चेंजर शुरू कयो। फिल्म लाखों में एक जो गानो मन मंदर के देवता नूरजहान ॻाए रही हुई। मां ऐं अयाज़ ॿिए दुनिया में गुम थी वियासीं। अयाज़ खे हिकु ख़त में उहो ई जुमिलो लिखी मुखातिबु कयो हुयो ऐं साॻी कैफ़ियत मूंसां हुई। उहो गानो हमेशह मुंहिंजे यादि जे परदनि ते ज्योतीअ जो अक्स चिटींदो आहे। हिकु लॻा मां मंझंदि जो ज्योतीअ वटि वियो हुउसि। उहो घर वारे मंदर खे धोई रही हुई। मां बि चपल लाइ मंदर में घिड़ी वियो हुउसि। मूं चढ़ा ऐं घिंड वॼाया ऐं कृष्ण जी मूर्तीअ भरिसां पलथी मारे आसन में वेही रहियुसि। हिनखे अलाए कहिड़ो रीचक चढ़ियो। साम्हूं गोॾनि भर वेही अखियूं ॿूटे हथ ॿधी उहो गानो ॻायो हुआईं। गानो पूरो थियो त मूं बि अखियूं खोलियूं। हुन सुरी मुंहिंजे अॻियां अची मुंहिंजी झोलीअ में सीस निवायो हुयो। मूं कुलनि खां वठी हिनखे मथे कयमि। उहो खन लाइ अखियूं मिलाए मुंहिंजी हंज में लेटी पई हुई ऐं अखियूं ईअं पूरे छॾियूं हुआईं ॼण सॼी हफ़्तकलीम जी दौलत मिली वई हुजेसि। मूं संदसि पेशानीअ तां ऐं गलनि तां वार हटाए झुकी संदसि चप चुमिया। उहो छिरिक भरे लेटी पासो वराए मुंहिंजी हंज मां निकिरी वई ऐं संगे मरमर जे बुत ते सही सिधी लेटी पई। हिन अखियुनि जे इशारे सां मुंहिंजो ध्यानु कृष्ण जे मूर्तीअ ॾांहुं छिकरायो। मूं ॾिठो त कृष्ण बांसरी चपनि ते रखी मुरकी रहियो हुयो। हू मुरके थो, गर्भ ऐं क्रोध में न आहे। संदसि इच्छा अनुसार ई कमु थी रहियो आहे। मूं संदसि भरिसां लेटंदे चयो हुयो, वाह पापी आहियो, चई हिन पासो मूं ॾांहुं वरायो हुयो। गोपी जीवन पापी जीवन आहे। मूं संदसि चेल ते हथ रखंदे चयो, पर कमाइण लाइ मीरा थियणो पवंदो। थींदी मीराबाई। भॻवान भर में अथमि, बाक़ी कंहिंजी ॻोल्हा में मीरा थिया, चई हिन उथी पोती लाहे कृष्ण जे मूर्तीअ ते विधी ऐं उन जो मुंहुं ढके छॾियो हुयो। पर हिन जी मख़सूस ऐं माना भरी मुर्क नायलून जे रए मां बि छणी ॿाहिरि अची रही हुई। काॾे हलियो वएं? अयाज़ मूंखां अॻु लताड़ियल समय मां मोटी आयो हुयो। यादगिरियुनि जे खंडर में पे भटकियुसि। चई मां उथियुसि ऐं खांउसि बिना मोकिलाइण जे अस्पताल हलियो आयुसि। शाम जो देरि सां उथियुसि। टोटल थी चुको हुयो ऐं मुला निमाज़ लाइ तयारियूं करे रहियो हुयो। मुसलो विछाए मूंखां पुछाईं, साईं तव्हां केॾा न सुठा माण्हू आहियो, बाक़ी निमाज़ छो नथा पढ़ो?
कासिम ॻाल्हि ॿुध, मूं चयसि, मां कॾहिं तोखां पुछियो आहे त तूं निमाज़ छो थो पढ़ी? सियासी हूअं त सुठा पर उहा ॻाल्हि ख़राबु अथनि, चई मुला निमाज़ नेती। जेल में चोर सभु चोर सॾिबा आहिनि, पर ॿिनि क़िस्मनि जे चोरनि जा ख़ासि नाला हूंदा आहिनि, हिकु शास्ती, ॿियो गैरती। जेको सियासत में झलिजी ईंदो आहे उनखे शास्ती चवंदा आहिनि, ऐं जेको गैरत में खून करे अचे उनखे चवंदा गैरती। मां इस्पताल जे पाणीअ वारे कमरे मां तड़ करे आयुमि त मानी तयारु थी वई ऐं उहा खाई लिखणु वेठुसि। अञा मूड ठीकु न आहे, सोचां थो लिखणु बंदि करे बत्ती विसाए सुम्ही पवां। अॼु सकीना ऐं ज्योतिअ जी यादि बेचैन करे छॾियो आहे। छंछरु 14 अगस्त 1971 ईस्वी। अॼु 14 अगस्त आहे, उहो ॾींहुं जो 24 साल अॻु हिंदुस्तान अमृतसर में मुस्लमान औरतुनि खे उघाड़ो करे जुलूस कढायो मल्हायो हुयो, ऐं पाकिस्तान वरी लाहौर में हिंदू सिख औरतुनि खे उघाड़ो करे जुलूस जे सूरत में मल्हायो हुयो, ऐं अॼु 3 लख बंगालियुनि जे रत जे होलीअ सां मल्हायो थो वञे। जेल में बि अॼु कैदियुनि सां महिरबानियूं थियूं। सुबुह जो कोॾी कोॾी ऐं मलाखड़ो थियो। अॼु शरनाइनि वारा बि आया ऐं वाजट सां रांदियूं थियूं। मलाखड़े मज़ो न कयो, बाक़ी कोॾी कोॾी सुठी थी। मुड़सां मुड़सी मेल थिया। मतारे जो मौत वञण जी वेरम वारी कार हुई। अॼु अछो चकर खटी वियो। मंझंदि जो ओपन एयर थिएटर में राॻु थियो, चङो हुयो। हिकु ॿ झगड़ा बि थिया, उहो जेल जो आम धंधो आहे। चवणी आहे त जर मां मच्छी न खुटे, जेल मां झेड़ो न खुटे। मंझंदि जो शौकत जुमाणी आयो ऐं 2-3 कलाक गॾु रहियो। कचहरियूं थियूं। तनवीर जो अहवालु ॾिनई त अञा ॾिनल आहे। वञण महिल 40 रुपया गीदे में विझी वियो। ज़ोरी कयई। अयाज़ सां मिलण जो बि इरादो ॾेखारियई, पर ऑफिसर अंदरि हुया, सो उहो अरमान पूरो न थियुसि। दोस्तनि ऐं गैर अदबी तोड़े अदबी सभ खां मुड़ुसु माण्हू थी बीठो आहे। जेल जी आज़ादी, वणकार ऐं ज़ोर जी ज़िंदगी ॿुधी चयई, ऐं रोज़ जी ज़िंदगी ॿुधी चयई, अदा जे अहिड़ा मज़ा अथव त बाक़ी टीप आङूठे जी अथव। मूं चयसि, 100 सुख हुजनि त बि जेल जेल आहे, आज़ादी वॾी शइ आहे। मूंखे गांधीअ जा लफ़्ज़ यादि अची विया त हिंदुस्तान आज़ादु थींदो त तव्हां ग़ुलामीअ में अची वेंदव। मल में हिकु मज़ेदार ॻाल्हि थी। मल हली रही हुई त जेल वार्ड सिविल अस्पताल वारो घाट अमलदार लुत्फ़ अली भुट्टो अहमद अली शाह जी ॻोल्हा में उते अची निकितो। हिन अहमद शाह खां अस्पताल में ॾाढो खाधो पीतो हुयो। अहमद शाह ऐं मां स्विमिंग पूल ते बीठा हुयासीं। हिकु ॿ चोर बि हाली अवाली थिया बीठा हुया। मूं सिगरेट कढियो त भुट्टे मूंखां बि सिगरेट घुरियो। मूं पॉकेट वधाए खेसि चयो, हा वठि टिका खाना। हिन जो मुंहुं लही वियो ऐं चयई, भट्टी साहिब अञा कावड़ न लथी अथव। जॾहिं हू सिविल अस्पताल में मूंसां विढ़ी एसपीअ खे दांह ॾेई राति जो मोटियो हुयो त अचण सां ई चयो हुयई, मूंखे डीएसपी साहिब हिते टिका खान करे मोकिलियो आहे। ख़बरदार को बि पाकिस्तान जी गद्दार ऐं मुजीब जे छाड़ते सां न मिले। गोली हणुसि, शूट जो ऑर्डर आहे। अधु कलाक खां पोइ नूस नूस कंदो दर वटि आयो ऐं चयो हुयई, वकील साहिब हिकिड़ो सिगरेट त पियारियो। मूं जवाबु ई न ॾिनुसि, पर हू आस लायूं बीठो रहियो। नेठि अली ख़ान चयो हुयो, कुते खे ॾेई जान छॾाए न त दर न छॾींदुई। मल मरी विया। टिका खान सिगरेट दुखाए चयो, मल कंदा हुयासीं असां 10 साल मल विढ़ियुमि, हिकु बि न हारायमि। मूंखे चाचो पाण वटि रहाईंदो हुयो, हू एसपी हो। उन वटि 2 मेयूं हुयूं, कारी में ॿारनि लाइ हुयसि ऐं भूरी में मुंहिंजे बिले हूंदी हुई। राति जो 5 सेर खीर, बादामियूं ऐं पिस्ता विझी पीअंदो हो। हिकु चोर खां रहियो न थियो। डोरीअ में हथु विझी चयई, बुत ईअं थो लॻई ॼणो उमिरि भर होटलनि जे हॾनि ते ऐं सुकनि टुकरनि ते पलियो आहीं। चाचांइ पक खीर में पाणी घणो विझंदो हूंदई ऐं बादामियुनि बजाए मूंगफलियूं विझंदो हूंदई। मूंखे अली ख़ान जी तशबीह यादि अची वई। हू हुनखे ईंदो ॾिसी चवंदो हुयो, अचे ईअं थो जीअं शहर जो लूसी कुतो होटलनि जो पासो वठी लंघंदो हुजे। अॼु शाम जो
घर चिठी मोकिली आहे, अञा मूड दुरुस्त न आहे, सुभाणे ताईं को जवाबु अचे त दिलि जाए थी। अॼु सज़ा जो महीनो पूरो थियो। आचर 15 अगस्त 1971 ईस्वी। अॼु बि जेल में मेलो हुयो। जमाल खे मोकिलियुमि त हाल अहिवाल वठी अचे त छा छा पियो थिए। अधु कलाक खन में मोटी आयो ऐं चयाईं त अॼु ॾाढा सुठा जोड़ा मल लाइ लथा हुया। कंधार जवान मुड़ुस माण्हू तयारु बीठा हुया, पर मेल न करायूं। बाक़ी 12 बजे खनि राॻु थींदो। रसूल बख़्श भट्ट ऐं पार्टी ईंदी। राॻींदड़ सुठो न हुयो। सोचियो त वेही पढ़ां त चङो। 12 ताईं पढ़ी पढ़ी थकिजी पियुमि, मथे में सूरु थियो। APC जा 2 कख चांहि सां खाई सुम्ही पियुमि। 1 बजे खनि हुसैन बख़्श सोलंकी जेलर अची उथारियो त हली राॻु ॿुधां। निंड फिटी चुकी हुई। हाजी संदसि तख़लुस खे बि नाराज़ न पे करणु चाहियुमि। हिकु त सुठो मिलंदो हुयो, ॿियो ख़ैरपुर तनवीर ॾे चिठी चपाटीअ बि नींदो हुयो। सो कपिड़ा करे साणसि लही आयुमि। ओपनर थिएटर में चोर घणा कठा थी चुका हुया। असां बि अॻियां कुर्सियुनि ते वञी वेठासीं। झट खां पोइ डिप्टी बि आयो। हिकु कैदी नंढे ॿार खे कुल्हे ते खणी असांजे पोयां बीठो हुयो। सफ़ा राणी जी उमिरि ऐं बीहक जो हुयो। ओचितो वरी मूड ऑफ थी वियो। कालो की चिठीअ जो बि जवाबु न आयो। चोर खां ॿार वठी कच्छ में विहारियमि। कंहिं सिंधी अमलदार या संतरीअ जो ॿारु हुयो। अकेलाई केतिरी न उदास कंदड़ आहे। अकेलो इंसानु केतिरो न मजबूर ऐं हचारो महसूस थो करे। उन अकेलाईअ जो अहसासु त ॿाहिरि बि हूंदो हुयो, पर ॿियनि ज़रियनि सां जन जो हर उपकार ग़ैर ज़रूरी आहे, उनखे मारींदा ईंदा हुआसीं। पर हिते जेल में त तंहिं वधीक ऊन्हो अहसासु थिए थो। इंसानु शायदि अज़ल खां अकेलो आहे ऐं ही साथ संग ऐं साङापा सभु वक़्ती ऐं वेलायता था थियनि। जे कंहिं घड़ीअ खन लाइ अकेलाईअ जो अहसासु ख़तमु करे वरी दूर हलिया था वञनि। अॼु हर हिकु यार ऐं साथी अखियुनि अॻियां अची मुरकंदो लंघंदो पियो वियो। कंहिं बि ज़हन जे परदनि ते मुस्तक़िल नक्श न पिए चिटियो। उन्हनि वीचारनि में हुयुसि जो सोलंकीअ ठूठ लोॾे जाॻायो ऐं चयो, हाणे मुंहिंजो कलाम ॻाइबो। मूं ॾिठो त राॻींदड़ स्टेज ते वेही चुका हुआ, छो जो संदन अॻियां घोर जा काफ़ी नोट पिया हुआ। नंढड़ो किको ज़ाहिद मुंहिंजे ऐनक पोयां कुर्सीअ खां हेठि लथो बीठो चौधारी ॾिसी रहियो हुयो। भट्ट सोलंकीअ जो ग़ज़ल ॻायो। अॼु राह इश्क जीअ में हू पाण विया काहे। ग़ज़ल को ख़ासि न हुयो, पर मूं ॾिठो त सोलंकी पंहिंजे कलाम ते पाण रोई रहियो हुयो। अखियूं रुमाल सां उगी रहियो हुयो। मजबूरनि ऐं इख़लाक़नि पाण ते ॾाढ करे मूं बि मुंहुं बुछड़ो कयो। ग़ज़ल पूरो थियो त हिन पॉकेट वधाए सिगरेट आछियो ऐं मूं दुखाए वाह वाह कई। एतिरे में अनीस ऐं अशरफुद्दीन अदा आया ऐं डिप्टीअ सां कुझु ॻाल्हाए वेही रहिया। हिन अयाज़ खे घुरायो। जो कुझु वक़्तु पुठ में अदा सां ॻाल्हाए मोटी वियो। मां बि उथी वटसि वियुसि ऐं खांसि ईअं ओचितो अनीस जन जे अचण जो पुछियो। अयाज़ चयो त कंहिं सतार मुग़ल खे फ़ोन करे चयो हुयो त अयाज़ जी रिहा करण जा आर्डर निकिरी विया आहिनि ऐं 14 ताईं जेल ते पहुची वेंदा, पर जेल ते अहिड़ो को इतलाउ न पहुतो हुयो। अयाज़ ऐं मां कुझु आस ऐं कुझु अचरज सां उन इम्कान ते सोचणु लॻासीं। कुझु सम्झ में न आयो। मथे मारी अजाई सम्झी वेई अख़बारूं पढ़णु लॻासीं। पाकिस्तान नंबर हुया। का ख़बर कान पई। चुप हुई जा समुंड में तूफ़ान खां अॻु हूंदी आहे। माठ मां ज़रूरु को माधाण मचणो पिए नज़र आयो। अयाज़ खे आसरो हुयो त जे छुटो त किकीअ जो इलाज पाण ध्यान सां कराए सघंदो। जा काल इलाज ऐं हवा मट लाइ मारू सां हैदराबाद रवानी थी चुकी आहे। सूमर 16 अगस्त 1971 ईस्वी। अॼु सुबुह जो डॉक्टर काज़ीअ वटि वेठो हुयुसि त डिस्पेंसर ऐं मेल नर्स दांह खणी आया त फांसी घाट जे कैदियुनि दवा बि न वरिती ऐं खेनि गारियूं बि ॾिनियूं। हुन खां अॻु बि केतिरा ई कैदी नर्स ऐं कंपाउंडर ईअं गार गंद खाई मोटी आया आहिनि। डॉक्टर छछो पंज में पइजी वियो त छा कजे, कंहिंखे मोकिलिजे। मां जेल में मेल नर्स जे कम ते लॻो आहियां, पर डॉक्टर वीचारा कमु करणु न ॾींदा आहिनि। सो अॼु मूं पाण रज़ाकाराना तौरु फांसी घाट जो ज़िमो खयूं त सुभाणे खां फांसीअ वारनि सां मां मुंहुं ॾींदुसि।
डॉक्टर काज़ीअ वटि काल्ह तनवीर आयो हुयो ऐं किताब ॾेई अॼु मुलाक़ात जो अंजाम करे वियो। किताब अंग्रेज़ी मियां इफ़्तिखार दीन जूं तक़रीरूं ऐं बयान हुयो। 12 खनि बि आयो, ॾाढो परेशान ऐं मुंझल हुयो। ख़ैरपुर में बि 2 हफ़्ता खनि थिया त को इश्तिहार विरायो वियो आहे ऐं उन में बि मुहाजिर कामोरा शाही ऐं कटर फ़र्द हिन खे फासाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पर शुक्र आहे जो कलेक्टर ऐं कप्तान सिंधी आहिनि, सो अञा त बचियो पियो आहे। ख़ुदा खेसि बचाईंदो रहे। को त दोस्त ॿाहिरि बि हुजे जो हाली अहवाली थींदो रहे। उहो हैदराबाद बि वियो हुयो। सभिनी दोस्तनि जा सलाम ॾिनाई। हिकु ख़बर ख़ासि ॿुधायई त रसूल बख़्श पली जो बि पछताए रहियो आहे ऐं मञी रहियो आहे त संदसि लाइन ग़लति हुई ऐं असां ठीकु हुयासीं। ठहियो अहसासु ऐं मञता त थियसि, मथां अॻिते लाइ सुधरी पए। डॉक्टर सां मुलाक़ात करे उथियासीं त माड़ीअ तां माण्हू आयो। मुलाक़ात आई हुई मास्तर बदर, नबन, उस्ताद आरिफ़, नंढो चाचो यूनिस, सौट यूसुफ जो पुटु सईद, ख़ालिद ऐं राणू आया हुया। गॾु अरोड़ खां कमदार लाल ॾिनू भट्टी, कुर्बान मिस्त्री ऐं रोहिड़ी खां ममन भेणियो बि आया हुया। घुरबल सामान बि आंदो हुयाऊं। कलाक खनि साणनि कचहरी कयमि। राणू मुंझल हुयो, बाक़ी ख़ालिद टाट हुयो, सईद बि कुझु उदास हुयो। 2 नोटबुक डायरियूं बि ॿाहिरि उन्हनि हथ रवानू कयमि। अॼु शाम जो मूड ॾाढो ऑफ रहियो। तड़पे कयमि त को 20-25 ॿारनि ऐं औरतुनि जो काफ़िलो रोज़ु राड़ो कंदो फांसी घाट खां मोटियो। ही सभु सूमर मकराणीअ जा मुलाक़ाती हुया, जंहिंखे सुभाणे सुबुह जो फांसी अचणी आहे। दिलि खे ॾाढो सदमो पहुतो। कुराड़ियूं वेचारियूं ॿियनि जे आधार ते रिढ़ी रहियूं हुयूं। नौजवान औरतुनि खे पर्दे ऐं आस पास जी सुध न रही हुई। वेचारियूं लुढ़ंदियूं कूकूं कंदियूं पिए वयूं। ॿार थेड़ खाई थाबड़ंदा पिए विया। मर्दनि जो हिकु पेर 5 मणू पिए लॻो ऐं मां सोचियो त हिननि वीचारनि जे दिलि में छा हूंदो। गुज़िरियल हफ़्ते खां रोज़ु हिन जी मुलाक़ात जो उहो मंज़र हूंदो आहे, पर अॼु त इंतिहा हुई। सूमर जो छा हाल हूंदो। हिन लाड़काणे में पंहिंजे यार रंडीअ खे मारियो हुयो। हू हिकु दफ़ो खून करे वेठो, पर हिते खेसि रोज़ु मौत सां मिलणो पिए पियो। हुनजी माउ, भेण, ज़ाल ऐं ॿारनि खे केतिरा न मौत खां बि वधीक सदमा पहुता हूंदा। मां महसूसु कयो त असां अञा वहशी दौर में रही रहिया आहियूं। दुनिया जी समूरनि सुधरियल तोड़े नाले मात्र सुधरियल मुल्कनि में फांसीअ जी सज़ा रद्द थी चुकी आहे, पर हिते अञा ई उहो पुराणो दस्तूर हलियो अचे। छा उन सज़ा सां खून बंदि थियनि था? असांजो त तजुर्बो आहे वकालत में तोड़े जेल जे जीवन में त 100 मां 99 खून कंहिं ओचिती चिड़, कावड़ ऐं गैरत में कनि था, ऐं नफ़्सियाती तौरु उन्हनि हालतुनि में माण्हू होश ऐं अकुल में न हूंदो आहे ऐं मथसि जुनूनी कैफ़ियत तारी हूंदी आहे। उन एवज़ संदसि अहिड़े नमूने मौत आण किथां जी इंसानियत आहे। हू हिकु लहज़े में कंहिं जुनूनी या ग़ैर मामूली कैफ़ियत में खून करे थो ऐं उन जे बदिले में खेसि सालनि जा साल, छो जो सज़ा लॻण खां पोइ रहम जी दरख़्वास्त जे फ़ैसिले ताईं साल लॻी था वञनि। मौत जे पाछे हेठां रखी खून करणु किथां जो इंसाफ़ु आहे। मां अॼु उन खां पोइ सूमर सां मुलाक़ात करे आयुसि। संदसि मुंहं ते मौत जो पाछो नची रहियो हुयो। ॻाल्हाऊ न पिए उकिलियसि। हू खून करण ते पछताए रहियो हुयो, पर खेसि पंहिंजी ईंदड़ मौत खां वधीक ॻणती पंहिंजे ज़ाल, ॿारनि ऐं पोड़ी माउ जी हुई, जंहिंजो खांसि सवाइ ॿियो को बि न हुयो। छा कानून हिन खे फांसी ॾेई संदसि ॿारनि, ज़ाल ऐं माउ खां जीअण या जीवन घाइण जो हक़ु नथो खसे वठे? अॼु राति ताईं उहे ख़्याल दिमाग़ में ईंदा था रहनि। अंगारो 17 अगस्त 1971 ईस्वी। अॼु तड़कण लाइ हेठि लथुमि त फाहीअ वटां सूमर मकराणीअ जो लाश पे आयो। वरी मूड काल जियां ऑफ थी वियो। न लिखी सघियुमि न पढ़ी सघियुमि। 11 ताईं सिगरेट बीड़ियूं साड़े हेठि हलियो वियुसि। डॉक्टर कुरैशी आम मुख़्तार नामे लिखी ॾियण लाइ चयो। उतां उथी काज़ीअ वटि आयुसि, जिते मरीज़नि जी पीह लॻी पई हुई। 25% चोर वीचारा रुगो राशन या साही रेस्ट लाइ पिया आया। हिकु त आङुर खे फरही सां चीर ॾेई पटी ॿधी आयो ऐं साहीअ लाइ चयईं। डॉक्टर पटी खोले ॾिठी त ब्लेड जो हल्को चीर मूं बि ॾिठो। डॉक्टर उहो चई मोटाए छॾियुसि त हिते मकर करे सायूं था वठो।
ॿाहिरि वञी ड्राड़ू हणंदव त असां मुड़ुसां मुड़ुसी टीप कमाए आया आहियूं। 12 खनि कंपाउंडर आयो, जंहिंसां दवा वग़ैरह ऐं सुयूं हणण लाइ फांसी घाट वियुसि। मौत जा महिमान ॾाढो सुठे ऐं मिठे नमूने मिलिया। जॾहिं खेनि ॿुधायमि त बाबा काल्ह वारा नर्स वरी तव्हां वटि न ईंदा ऐं तव्हांजे करे मूं हीअ ड्यूटी वरिती आहे, त ॾाढा सराह थिया। चयाऊं साईं, असीं आहियूं मौत जा महिमान, दवा खणी न मिले पर सुठो ॻाल्हाइण ई असां लाइ मरहम आहे। हिकु ॿिनि त चयो, साईं तव्हां छो असां लाइ तकलीफ़ वरिती, असां त हूअं ई ॾींहंनि जा महिमान आहियूं। तव्हां जहिड़े जवान खे तकलीफ़ ॾिनी अथीसूं, शर्म थो अचे। अॻिना तव्हां न अचो, भली उहो पोढ़ो अचे, असां गोड़ न कंदासीं। बाबा वकील ऐं चोर पाण में गॾु हूंदा आहिनि, ॿाहिरि बि तव्हां सां वास्तो हूंदो हुयो, हिते बि पियो त छा थियो, तव्हां अॻ ई असां लाइ घणो सुठो आहे। हिकु कंधार जवान चयो, पोइ जॾहिं खेसि सुई हणण वियुमि त पतो पियुमि त उहो जूणो हुयो जंहिं गुडू बैरेज जे ज़मीन में पहिरियों ॿिनि पंजाबी शहज़ादनि आलमगीर शहज़ादे, साबिक़ होम सेक्रेटरी, ओलह पाकिस्तान जे पटन जे तलवारूं ऐं कुहाड़ियुनि सां मारियो हुयो। ऐं उन बाद हिकु ॿिया वाक़िया बि थिया, जन करे काफ़ी पंजाबी ज़मीनूं विकिणी या ठीके ते ॾेई वञी पंजाब पहुता हुया। मोकिलाइण महिल हिन जीए सिंध चयो हुयो ऐं अंजाम कयो हुयईं त फाहीअ ते चढ़ण महिल बि हू नारो हणंदो। उतां देरि सां मोटियुमि, जंहिं सबबु अयाज़ वटि वञी न सघियुमि। शाम जो अयाज़ वटि वियुमि त खेसि गिलास मां चमचे सां बर्फ़ कढी खाईंदो ऐं पंहिंजे मुंहुं मुरकंदो ॾिसी बेरोक टहक निकिरी वियुमि। संदसि अर्दली वाइड़ो थी वियो। हिन जो अर्दली बि अजीब किरदार जो माण्हू आहे। वार अॻियां वॾा ऐं पेशानीअ ते लड़कंदड़ अथसि ऐं मुछूं घांगट जहिड़ियूं। हू नखरे सां वार हटाए कंध लोड सां अखियुनि में मुरकंदो आहे। हू नंढे हूंदे नाचू हुयो ऐं वॾे हूंदे धाड़ेल थियो, हुन करे वार नाचूअ जहिड़ा ऐं मुछूं धाड़ेलनि जहिड़ियूं छॾियूं अथाईं। हलंदो बि चेले लोड सां आहे ऐं जेल में बि धाड़ा हणंदो आहे, यानी वॾेरनि जे वाड़ीअ मां भाॼियूं पटेईंदो आहे। अॼु सुबुह जो मां बि वाड़ीअ मां तूरियूं पटे आयुमि ऐं सुबुह जो नेरनि लाइ पाण तरे खाधमि, मज़ो अची वियो। अॼु वरी करेला पटे आयो आहियां सुभाणे जी नेरनि लाइ। अयाज़ वटि वेठुमि त पलीजे ते बहस कयोसीं। उन नतीजे ते पहुतासीं त हू सरकारी छाड़तू हुयो ऐं हर क़दम ते असांजी क़ौमी तहरीक खे अंदरां ऐं ॿाहिरियां खाट हणंदो रहियो। हिन तहरीक जे हर मोड़ ते उन खलल ऐं तफ़र्क़ पैदा कयो। एॾो ज़हीन माण्हू उहो किरदार अजब आहे। अयाज़ चयो, राशिदी ज़हीन न आहे, उहो छो थो उहो किरदारु अदा करे? उन में पलीजे में मूंखे त को फ़र्क़ु नज़र न ईंदो आहे। अञा बि राशिदी खे क़दुरु हिन खां हेठि आहे, पर पलीजो हू त कंहिंसां बि सचो न आहे। ज़ाल, ॿार, भाइर, दोस्त, क़ौम, वेंदे उसूल ऐं मक़सदु, हू उन्हनि सभिनी खे पंहिंजी शख़्सी मक़सदनि लाइ क़ुर्बान कंदो रहियो आहे। मूं चयुसि ऐं तनवीर चवाणी हाणे पछताए थो। असांजे तहरीक खे सभ खां वधीक छियो रसाईंदड़ ऐं हणाईंदड़ रोकाईंदड़ ई आहे। हिन खे अॻियां लाइ रेटे छॾिजे, अयाज़ चयो। पर हिन जो ॾोह एॾो वॾो आहे जो पछताइण सां माफ़ थी नथो सघे। उन पछताइण में संदसि को मतिलबु हूंदो। हाणे भुटे खे गारियूं ॾियण बि सरकारी चुर्च ते कयो हूंदाई, छो जो हींअर भुट्टो सरकार लाइ ठहके नथो, न त हिन कहिड़नि कहिड़नि तरीक़नि सां सिंध जे जमहूरी तरक़ी पसंदि ऐं क़ौमी हलचल खे काटण ऐं उन्हनि रहनुमाउनि खे लोहिण जी न कई आहे। शागिर्दनि में ॾिफेड़ विझणु, अदीबनि में इंतिशार पैदा करणु, GM सैद खे गारियूं कढणु, हू त एसी ताईं बि वियो जो असांजे न्यूक्लियस बि फेटारे विझण लाइ जोए जहिड़े मुदब्बिर ऐं आकिल शख़्स खे तोसां वेढ़ाइणु, तनवीर खे असां खां दूरि करणु ऐं हफ़ीज़ कुरैशीअ जहिड़े मुख़लिस ऐं हॾॾोखी सरवाण खे असांजे ख़िलाफ़ु बदज़न करण खां बि न मुड़ियो। मूं चयुसि, हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे। अयाज़ चयो त हिन पोयनि 2 सालनि में भुटे खे उभारण जी छो कोशिशि कई? हालांकि हू बि सरकार जे नज़रुनि में प्यारो न हुयो। उन में सरकार खे 2 ॻाल्हियूं ध्यान में हूंदियूं। हिकु, घटि ख़तरे खे वॾे ख़तरे ते तरजीह ॾियणु ऐं ॿियो, सिंध में क़ौमी हलचल खे हीणो करे केराइणु। मूं चयुसि,
उन वक़्तु भुट्टे खे पंजाबी तोड़े पनाहगीर कामोरा शाही ऐं फ़ौजी हुकाम जी GM सैद जे मुक़ाबले में तरजीह ते ॾिनी। हिननि ॼातो पिए त उन हालतुनि में भुट्टो कंहिं हद ताईं न पर घणे भाङे संदन मफ़ादनि जो तहफ़ुज़ पिए कयो। जे GM सैद सां हिननि खे न पल पवणा हुया ऐं रुॻो भुट्टो ई हुयो जो GM सैद खे पंहिंजे हल्के ऐं मथाशिरे में ढोंग भरे क़ौमी सोशलिज़म जे नारे सां नौजवान तबिके ऐं ख़ासि करे शागिर्दनि खां कटे पिए सघियो। ॿियो त सरकार खे ख़बर हुई त जे असांजी क़ौमी हलचल GM सैद जी सरकर्दगी हेठि उरूज ते पहुती त सिंध हमेशह जियां बंगाल जियां संदन कब्ज़े मां निकिरी वञे हा। हिन उन हालत ते भुट्टे जे नारेबाज़ीअ वारे क़ौमी सोशलिज़म खे तरजीह ॾिनी। उन करे ई पली जे जीए भुट्टो जो नारो मरोज कयो ऐं आख़िर पंहिंजे मक़सद में कामयाबु थियो। असीं संदन नापाक इरादनि ऐं अमलनि सबबु विराहिजी वियासीं, विछड़ी वियासीं ऐं हीणा थी वियासीं। नतीजो तो ॾिठो त भुट्टो एटमी खुंबीअ जियां उसरी वियो ऐं सैद हलचल समेत वञी तर वरितो। बराबरि अयाज़ उथंदे चयो, असां वरी उते वञी पहुतासीं जितां शुरू कयो हुयोसीं ऐं पोइ घुमणु निकितासीं। अरबा 18 अगस्त 1971 ईस्वी। अॼु फांसी घाट वञण लाइ तयारु थियुसि त माड़ीअ तां माण्हू आयो। सुप्रिटेंडेंट जे ऑफिस में वियुमि त बाबा वेठल ॾिठमि। हाल अहिवाल ॾियण वठण खां पोइ अपील गवर्नर वारी ऐं B क्लास लाइ ताक़ीदनामो टाइप ॾिनई। सही करे अॼु ई रवाना कराए छॾियमि। बाबा काफ़ी लहकारजी वियो आहे। दिलि जाए आथत ॾींदो रहियो। पोयां लाइ ॻणती न करण लाइ हर हर चई बाबा मोकिलायो। मां अयाज़ वटि वियुसि। हू झुंगारे रहियो हुयो पंहिंजी मशहूरु नज़म सरमद छा थो सोचे। जंहिंमहिल चयाई दारा जी तक़दीर सोचे त मूंखे अचानक मुजीब यादि अची वियो। मुजीब जी तक़दीर बि ईअं न सोचियो हुयो जीअं दारा जी केतिरे न हिकु जहिड़ा ई आहे। दारा ऐं मुजीब जी तक़दीर में मूं चयो शायदि ॿिन्हिनि जो अंत बि हिकु जहिड़ो थिए। बिल्कुलु अयाज़ चयो, आहिनि बि ॿई हिकु जहिड़ा ई अज़ीम। ॿिन्हिनि साॻे नमूने सोचियो ऐं साॻी सज़ा भोॻियऊं। जे मुजीब खे बि सियासी मुल्हनि मौत जी फ़तवा ॾिनी त हू बि दारा शिकू थी वेंदो। हिंदुस्तान पंहिंजी 1000 सालनि जी तारीख़ में 3 अज़ीम मुस्लमान शख़्स पैदा कया, अकबर, दारा ऐं मुजीब। उन्हनि मां अकबर जा वक़्त भला हुआ जो तख़्त मिलियुसि, न त हिन जो बि हशर उहो थिए हा जो दारा जो थियो या मुजीब जो थी रहियो आहे। अॼु बाबा बि ॿुधायो त पीपल्स पार्टीअ वारा बि असां लाइ कोशिशि करे रहिया आहिनि। भुट्टे, मीर ऐं हफ़ीज़ गवर्नर सां बि उन ॾिस में ॻाल्हायो आहे। अयाज़ सां उहा ॻाल्हि कई त चयाई उन्हनि खे त शाबस आहे पर अॻियां आसिरो नज़र नथो अचे। काथऊं काठ प्यास ही मिरूं न मुंहिंजे वस। अयाज़ वटां 3 बजे खनि मोटी आयसि। मुला क़ासिम वारा निमाज़ लाइ तयारु बीठा हुया। उन हिसाब किताब में लॻो पियो हुयो। हू मुंशी आहे सो उन जो विचूर पे ठाहियई। मुला क़ासिम चयसि उथी पुनल निमाज़ तयारु थी। असांजो टोटल नथो मिले, तोखे लॻी आहे पंहिंजी। पुनल वरंदी ॾिनी। अदल निमाज़ पोइ टोटल। पुनल क़ासिम जी जांच वारे मामे इलियास चयो खून बि निमाज़ पढ़ी कयो हुयोसीं न। पुनल जवाबु ॾेई राशन जो टोटल मिलाइण लॻो। नमाज़ पढ़ी पूरी कयाऊं त मानीअ ते वेठासीं। मामू इलियास क़ासिम वारनि जो मामू आहे, उन करे सभु हिन खे मामा करे मुखातिब थींदा आहिनि। हू मूंखे ॾाढो करे छॾींदो आहे। कारे चकर में डबल में रहंदो आहे, कॾहिं कॾहिं इस्पताल ईंदो आहे। हिन खे बि आम चोरनि वांगुरु जबली जो इंतज़ारु आहे। पुछाई ॾाॾा ही जो सूअर जियां थम हणी वेठो आहिनि पचर बि छॾींदो की न? जान छॾे त का जबली थिए। थमियल सूअर जी मामा पाण ख़बर अथई ॾफनि जी घुर्ज आहे। मूं चयसि ॾिसजे ईअं थो। मामे वरंदी ॾिनी। इजो तो वञे। अली नवाज़ चयो मां कॾ पियो आयांसि। रोज़ सुबुह जो अधु कलाक तफ़सीर तनवीरुल ईमान पढ़ी पिटींदो आयांसि। अधु जेल खे मञरायो अथमि त मुजीब हक़ ते आहे ऐं यहिया नाहक़ ते आहे। दौर करे दुआ घुरंदा आहिनि। उन खां पोइ जेल जी आम ऐं मुरबिज ग़िज़ा दाल ते बहस थियो।
गिदड़ राख न पुॼे आखे थू खटा वारो मामिलो हुयो। हर को दाल जी साराह करे रहियो हुयो। अली नवाज़ चयो त दाल बचा पाल। मुला कासिम दाल जो वटो मुंहं ते चाढ़ींदे चयो त खाधो त दाल न कंडो न किरड़ो, अंधो बि खाए मुंझे बि न। मामे हक़ीक़त पसंदीअ जो सबूत ॾींदे चयो ॾाॾा बेठो ॿुध मिड़ाए मजबूरी थी दाल खाराए न त दाल दाल ई आहे, इन सां आन खाइणो आहे, इन सां अन खाइणो आहे। मां त कसम खयो आहे। पुनल चयो त जेल मां निकिरण बाद ता उमिरि दाल न खाईंदुमि, जे वस पुॼे त दाल जी पोख ई साड़ाए छॾिजे। शाम जो अयाज़ जो मूड ठीकु हुयो। प्यार ऐं पिरियुनि जूं ॻाल्हियूं कंदा ऐं घुमंदा रहियासीं। ख़मीस 19 अगस्त 1971 ईस्वी। अॼु 19 अगस्त आहे। राति जा 11:30 थिया आहिनि। अधु कलाक खां पोइ मां ज़िंदगीअ जे राह जे 38 साल जी हद टपी 39 में विखपजंदुसि। अॼु सुबुह जो फांसी घाट मां थी आयुमि त डॉक्टर कुरैशीअ विहारे छॾियो ऐं कानूनी मशवरो वरिताईं। आख़िर में आम मुख़्तियारनामो लिखी ॾियण लाइ चयाईं। उन लाइ हक़ीक़त वठंदे ई बवजी विया। अयाज़ वटि उन करे न वञी सघियुसि। शाम जो वियोमांसि त मुलाक़ात ते वियो हुयो ऐं 7 खनि मोटियो। कचहरी न करे सघियासीं। उन करे अॼु वेही थो सरसरी तरह पंहिंजी जीवन कथा ते नज़र विझां। मां 20 अगस्त 1933 ईस्वीअ मुताबिक़ 12 रबिउल अव्वल 1352 हिजरीअ ते सखर में ॼायुसि। उन वक़्तु मुंहिंजे वालिद नए सिर तबात ऐं सहाफ़त में क़दम विधो हुयो। प्रेस क़ाइमु कई 3 साल थिया हुयसि ऐं अख़बार जो डिक्लेरेशन मिली चुको हुयसि, जंहिंजी इदारत में पीर रसामुद्दीन ऐं अली मोहम्मद राशिदी बिरादरान ऐं मरहूम जस्टिस अब्दुल रहीम करल शामिल हुयसि। पंहिंजे हयाती ऐं दौर जे लिहाज़ खां बाबा बि घरू माहौल ऐं वॾनि खां बग़ावत कई हुई। मौलवीअ जी सनद वठण बाद ॾाॾे जो ख़्यालु हुयो त हू मौलवी पेशावर थिए। बाबा जीअं त सियासत में दख़ल वठी चुको हुयो ऐं सहाफ़ियुनि जी सोबत में उथियो वेठो हुयो, तंहिंखां उन इनकार कयो ऐं ॾाॾा जी कावड़ जे बावजूदि कराची हलियो वियो, जिते प्रेस ऐं अख़बारनि में कमु करे तजुर्बो पिराए ऐं पैसा कठा करे नंढड़ी प्रेस वरितियो आयो। सखर जा मशहूरु नाशिर हेमनदास ऐं हरी सिंह संदसि दोस्त हुआ। उन्हनि जी सलाह मशवरे सां इशाद घर खोलियाईं। चाचा चवंदो हुयो त उन करे ॾाढो आख़िर ताईं बाबा सां काविड़ियल हूंदो हुयो। 5 साल जो हुउसि जो मुंहिंजी माउ मरी वई, जंहिं बाद मां घणो अरसो अटकल 7-8 साल नानाणनि में रहियुसि। मुंहिंजो नानो नाड़ी बलोचिस्तान जो सियाल हुयो ऐं रेलवे वर्कशॉप सखर में मिस्त्री हुयो। मामे ऐं नानीअ जी मूंसां ॾाढी दिलि हूंदी हुई। नाने खे फ़ौत थिए 5 साल खनि थिया आहिनि। बाक़ी मामू अञा हाल हयात आहे। मामे जी लाहौर बदिली थी त मां बि साणसि वियुसि, पर उते मज़ो न आयो। उन करे साल खनि रही सखर हलियो आयुसि ऐं पंहिंजी मासीअ जा चाची बि हुई, उन वटि रहणु लॻुसि। उन मासीअ मूंखे माउ जो प्यार ऐं सिक सां पालियो ऐं जेसीं ताईं उहा हयात रही त उन वटि ई रहियुसि। उन विच में बाबा ॿी शादी कई हुई ऐं मासीअ जे फ़ौत थियण बाद मां वरी बाबा जे घर हलियो आयुसि। मुंहिंजी माटेली माउ थोरे वक़्त में ई मुंहिंजी दिलि मां उहे वहम भव ऐं डर कढी छॾिया जे माटेली माउ बाबति ॿुधंदो हुउसि। पंहिंजे औलाद थियण बाद बि हिन मूंसां साॻियो सुठो ऐं सुहिणो वर्ताव जारी रखियो ऐं अॼु ताईं रखियो अचे। पढ़ण जो शौक़ु नंढे हूंदे खां ई पैदा थियो। प्रेस ऐं बाबा जे कुतुबखाने उहो शौक़ु जाॻरायो ऐं बाबा हिमथायो। हरी सिंह ऐं हेमनदास जे कुतुबखाने जा किताब बि मुफ़्त मिलंदा हुया, से बि पढ़ी छॾियमि। 1944 ईस्वी में तिल्क म्यूनिसिपल हाई स्कूल हाणोको गवर्नमेंट सखर में दाख़िला वरितमि त उतां जे माहौल जंहिंजो अॻे ज़िक्र करे आयो आहियां, सियासत ऐं अदब में दिलचस्पी वधाई। स्कूल खां मोटंदे घंटाघर वारे सुंदर शिवक सभा लाइब्रेरीअ में कलाक खनि वेहंदो हुउमि ऐं उन वक़्त जूं सिंधी अख़बारूं अल वहीद, हिंदुस्तान, संसार समाचार ऐं रिसाला पढ़ी मोटंदो हुउसि। 6 महीननि खां पोइ मेंबर थियुसि ऐं यादि अथमि त पाकिस्तान ठहण ताईं, छो जो पोइ लाइब्रेरी ख़तमु थी वई, उते पान मंडी ठही। उन वक़्त जो चङो चोखो अदब पढ़ी वियुमि।
जंहिंमें लोक अदब, मशहूरु किस्सा ऐं दास्तान वग़ैरह, सुंदर साहित्य, रतन, भारत जीवनमाला, भारत नाविलमाला जा किताब सिंधीअ में तेसीं ताईं तर्जुमो थियल, परॾेही अदब घणे भाङे, बंगाली ऐं जासूसी सिलसिले जहिड़ो जासूसी दुनिया, जासूसी चकर, संसार चकर वग़ैरह जा किताब पढ़ी छॾियमि। पाकिस्तान ठहियो त माण्हू वाणिकियूं शयूं शुगुल वठंदा हुआ ऐं मां शाम जो रोज़ हिंदू मॉलनि जा चकर ॾेई रस्ते में दुकान खोले वेठल हिंदुनि खां किताब ख़रीद कंदो हुउसि। जन मां घणा मुंहिंजी कराची हली वञणु सबबि पोयनि गुम करे छॾिया ऐं के अटकल 100 खां 150 अञा बि मुंहिंजी लाइब्रेरी में आहिनि। 5 अंग्रेज़ी, 3 ॾींहंनि में 4 सिंधी पढ़ण खां पोइ 7 दर्जा अंग्रेज़ी पढ़ी मैट्रिक ॾिबी हुई। में मूंखे लिखण जो शौक़ु थियो ऐं नंढा नंढा अदबी लतीफ़ा टोटका लिखंदो हुउसि। 52 में शागिर्द सियासत में हिसो वठणु लॻुसि ऐं सखर ज़िले सिंध मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन जो सेक्रेटरी थियुसि। 1954 ईस्वीअ में DSN सखर लाइ कन्वीनर मुक़ररु थियुसि, जा पहिरीं तरक़ी पसंदि शागिर्द जमायत हुई। 1951 ईस्वीअ में सखर में नए सिरहारी पार्टीअ जी तनज़ीम थी त उन नई रोशनी अख़बार कढी, जंहिंजो एडिटर शेख अयाज़ थियो। उहा अख़बार असांजी प्रेस मां छपी हुई। उन अख़बार में मूं पंहिंजो पहिरियों अफ़सानो 1951-52 में चोरी जे उनवान सां छपरायो। 3 ॾींहंनि में ई अयाज़ सां वेझे अचण जो मौक़ो मिलियो। मैट्रिक पास कयमि त बाबा मौलवी बणाइण लाइ ठेड़ीअ जे मदरसे मोकिलियो। 6 महीना खनि रहियमि, कुझु फ़ारसी ऐं वधीक अरबी पढ़ियमि ऐं पोइ मुलनि जी तंग नज़री ऐं ॿूसाटियल माहौल कख करे विधो। हिकु ॾींहुं शाम जो बिना मोकिलाइण जे ट्रपड़ खणी पंधु ई पंधु 12 मैल अची सखर पुॻुसि। बाबा कावड़जी वियो, तरीअ तेल न लाइण ॾिनई। ॿिए ॾींहुं पंहिंजे महिरबान हेडमास्टर हाफ़िज़ अब्दुल सत्तार मेमण वटि वियुसि, जंहिं दरख़्वास्त वठी 1-2 ॾींहंनि में साॻे ई स्कूल में ड्राइंग टीचर करे मुक़ररु करायो, पर कमु अरबी टीचर जो वठंदो हुयो। नओं तालीमी साल शुरू थियो त चाचा जे चवण ते हूअं बि तेसीं ताईं बाबा जी कावड़ झकी थी वई हुई। बाबा कराची मोकिलण लाइ तयारु थियो, पर माहियाने 100 रुपयनि खां मथे ॾियणु क़बूल न कयाई। चाचा मरम वधीक पंहिंजे तरफ़ां ॾियण जो इरादो ॾेखारियो। मां अलाही तवार करे जून 1954 ईस्वी में कराची हलियो वियुसि। SM कॉलेज में दाख़िला वठण खां पोइ ॿिए ॾींहुं मरहूम अलामा दाऊद पोटे ॾे अरबीअ में स्कॉलर लाइ दरख़्वास्त लिखी खणी वियुमि। मरहूम बाबा जो वाक़ुफ़ु निकिरी पियो ऐं न रुगो स्कॉलर मंज़ूरु कई, मगर हिमथायो बि ऐं ॿी इल्मी मदद जो यकीन ॾियारियो। मूंखे यादि आहे त पोइ जॾहिं बि वटसि अरबी जी ॾुखियाई दूरि करण लाइ वेंदो हुउसि त ॾाढो सुठो पेश ईंदो हुयो ऐं चङीअ तरह सम्झाईंदो हुयो। कराचीअ में पहिरें साल ई सिंध मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन जो सेक्रेटरी जनरल चूंडियुसि। मरहूम अहसान बदवीअ खे पंहिंजा 1-2 अफ़साना ॿुधायमि त हिन हिमत अफ़ज़ाई कई ऐं संगत जे मीटिंगुनि में अचण लाइ चयो। उन साल ई चूंडूं थियूं त कराची संगत जो जॉइंट सेक्रेटरी थियुमि। यार सरकी तन ॾींहंनि में SM कॉलेज मग़ज़न जो एडिटर हुयो। उन मुंहिंजो पहिरियों अफ़सानो मज़ाहिया सच शाया कयो। मग़ज़न शाया थियण खां पोइ हिकु ॾींहुं मरहूम दाऊद पोटे वटि वियुसि त उते चाचो ज़ोरावर मौलवी अब्दुल वाहिद सिंधी साबिक़ एडिटर नई ज़िंदगी बि वेठो हुयो ऐं संदसि हथ में मग़ज़न हुई। मरहूम मुंहिंजो साणसि तारीफ़ करायो त चाचो वठी वियो, चए अफ़सानो ॾे ज़ोरावर, मथे जो परचो तयारु पियो थिए। ॿिए ॾींहुं ज़ोरावर हॉस्टल ते आयो। अफ़सानो को लिखियलु कोन हुयो। हिन सच वरी शाया करण जी मोकल वरिती ऐं हिकु पुराणो स्कूल वारे दौर जो लिखियलु अदब लतीफ़ मूं हिन खे ॾिनो, उहो बि वठी वियो। 1954 ईस्वी में संगत में सरगर्मीअ सां कमु कयो। उत मोहम्मद इब्राहिम जोए सां बि मुलाक़ात थी। उन में सोबे ऐं सरकीअ जी सोबत में न रुगो मार्क्सिज़म पढ़ण जो शौक़ु ऐं मौक़ो पैदा थियो, पर अदब में मक़सदियत जे मतिलब खे बि सम्झ में। उन जो पहिरियों सबूत अफ़सानो बुण लिखी ॾिनमि, जो दुनिया जे ऐं हिन खंड जे अक्सर ज़बाननि में तर्जुमो थी चुको आहे। तंहिं ज़माने में DSF जो सरगर्म रुकन थियुमि। कादिर सिद्दीकी पुराणे सखर जो हो ऐं हफ़ीज़ शेख सां बि तॾहिं स्टडी सर्किल में मुलाक़ात थी, जा वधी दोस्ती थी। उन विच में अलवहीद में नौकिरी मिली वियमि, जंहिंजे बंदि थियण बाद नई सिंध में रोज़गार मिली वियुमि ऐं 3 साल खनि उन सहाफ़त जे धंधे में रहियुमि। दस्तूर ठहण जूं तयारियूं थी रहियूं हुयूं। सिंधीअ खे सरकारी ज़ुबान बणाइण जी मुहिम में ज़ोर शोर सां कमु करणो पियो, जंहिं दौरान कामरेड सोबे सां वेझो थियुमि। जल्द ई पोइ 1 यूनिट ख़िलाफ़ तहरीक हलाईसीं ऐं उन बाद ई CID जे नज़र में आयुसि।
1954 ईस्वी में ई ॿिया अदीब दोस्त कराचीअ में आया, जहिड़ो रब्बानी, सिराज, रशीद आखुंद, मरगूब बुखारी वग़ैरह, जंहिंसां अञा घाटो नातो हलियो अचे। कराची वारे ज़िंदगीअ में शामूं अक्सर हसामुद्दीन राशिदी ऐं साईं GM सैद सोबे ऐं जोए जे कचहरीअ में गुज़रंदियूं हुयूं ऐं रातियूं रुलण पिनण में ख़राबात पिए। 1957 ईस्वीअ में चाचे जे इंतकाल शहादत सबबि कराची छॾे सखर आयमि ऐं उतां लाह जो इम्तिहान ॾेई जनवरी 1960 ईस्वीअ खां वकालत कयमि। पर उहो सारो अरसो बि वकालत घटि ऐं सियासत ऐं अदब घणो मक़सद हयात रहिया। नेब में शामिलु थियुमि, जंहिंमें जनवरी 1971 ईस्वीअ ताईं रहियुमि ऐं पोइ अवामी लीग में आयुसि। नेब खां बेज़ारीअ जो सबबु मुहाजर ख़ासि करे उर्दू कम्यूनिस्ट जो असांजे क़ौमी तहरीक ॾांहुं रवैयो हुयो। उन अरसे में सॼी सिंध में सियासी ऐं अदबी दौरा कंदो रहियुसि ऐं कमाईअ जो फ़िक्र न कयुमि, जंहिं सबबु हिकु त बाबो कावड़ियल रहंदो हुयो ऐं ॿियो मुआशी परेशानी बि वाजिबु हूंदी हुई। पर हींअर बीमारियूं एतिरो वठी वियूं आहिनि जो शायदि जेल मां निकिरण बैदि अमली सियासत में हिसो न वठी सघां, छो जो डॉक्टरनि जेल में न रुगो वक़्त ऐं परहेज़ सां मानी खाइण लाइ ताक़ीद कयो आहे, पर तकिड़े पंध करण खां बि झलियो आहे ऐं घणे कम लिखण समेत खां बि झलियो आहे। पर उन्हनि मर्ज़नि खां बि आदर्श ऐं मक़सद जो मर्ज़ वधीक बेपीर आहे। ज़िंदगीअ जी ख़ुशहालीअ में आसाश जे जोखे ते त उन जे कढ लॻो रहियो आहियां। ॾिसजे त ज़िंदगीअ जे जोखे ते बि उहा लगन लागू रही सघे थी या न। बाबो त काल्ह गारियूं ॾेई वियो आहे। बाबा जूं गारियूं बि तारीख़ी आहिनि। खेसि गारियुनि ॾियण जी ॾाढी आदत आहे। संदसि वॾे में वॾी गार कावड़ वारी लौंडा या वात ॻाढ़ा वाहियात आहे, जंहिंखां संदसि वॾा वॾा दोस्त बि न बची सघिया आहिनि। मूं पंहिंजे कननि सां खेसि उहे गारियूं पंहिंजे बुज़ुर्ग दोस्तनि खे ॾींदे ॿुधियूं, जहिड़ोकि मरहूम शहीद अला बख़्श सूमरो ऐं पीरज़ादो अब्दुल सत्तार बि न बची सघिया आहिनि। मूंखे उन ते हिकु लतीफ़ो यादि आयो अथमि। पाकिस्तान खां साल खनि अॻु जो ज़िक्र आहे। शाम जो मां प्रेस में वेठो हुउसि त मरहूम दीन मोहम्मद वफ़ाई जो बाबा जो पाड़ेसरी ऐं दोस्त हुयो, प्रेस में आयो। बाबा ऐं हिन वेठे ॻाल्हायो त ॿाहिरां पाड़े जा ॿ माण्हू विढ़िया ऐं गारियूं ॾिनऊं। मरहूम वफ़ाई साहब बाबा खे चयो, मौलवी ॻाल्हि त ॿुध, तोखे बि 20 साल हिन पाड़े में थिया आहिनि। हिननि माण्हुनि खे जागीराणी पाणे जा जागीराणी जी गारियुनि में मशहूरु आहिनि। बि कुझु सुधारियो अथई या की न? सुधारिया वरी कहिड़ो, हथियूं मूंखे पाण जहिड़ो गारियल करे छॾियो अथऊं। बाबा खिलंदे वरंदी ॾिनी हुयसि। ॿियो बि हिकु टोटको यादि आयो अथमि। 3 ॾींहंनि जो ई ज़िक्र आहे। मौलाई शिदाई घणे वक़्त खां पोइ बाबा सां मिलण आयो। मूंखे त ॾींहंनि में उहो नालो अजीब ऐं ग़रीब ऐं खिलाईंदड़ लॻंदो हुयो। बाबा पुछुसि, मौलाई घणनि ॾींहंनि खां पोइ आयो आहीं? आख़िर छा ते कावड़ियो आहीं? मौली साहब, मौलाई जवाबु ॾिनो, असां बिरोही बि गारियूं कढंदा आहियूं, पर तुंहिंजो पाड़ो ज़ोर रोज़ रोज़ अची दिमाग़ में ॿुधण जी हवास जो ज़ाइक़ो ख़राबु करण जी हिमत तो जहिड़े देव में हुजे त हुजे, बाक़ी मूं मुस्किन मौलाईअ में न आहे। पोइ त मौलाई असां थियासीं, बाबे चयो हुउसि। मौलवी जे त असां ते तुहमत चइबी, तूं को मौलवी थोरो ई आहीं। मौलाई बाबा खे चर्चे में चिड़ाइण लाइ चयो हुयो, तूं त कांग्रेसी मुलो आहीं। ॻाल्हि हरूभरू डिघी थींदी थी वञे। घणा ई अहिड़ा लतीफ़ा बाबा ऐं पंहिंजे बारे में तरी था अचनि, जंहिंजो ज़िक्र हिते मुनासिबु नथो सम्झां। जे हयातीअ साथ ॾिनो त पंहिंजी जीवन कथा या यादगिरियुनि में उहे लिखंदुसि। हींअर 2 वॼण वारा आहिनि, छो जो बुर्जी खां 2 जा ठोका ॿुधा अथमि जे 15 मिंट अॻु लॻंदा आहिनि। डॉक्टरनि जे इलाज हेठि आहियां। मुला क़ासिम झले रहियो आहे त एॾो न लिखां, न त सुभाणे डॉक्टर खे दाह ॾींदो। चङो यार ज़िंदा, सोबत बाक़ी सुभाणे।